नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर शहर के रूरल हेल्थ ऐं ISH सेंटर में 9 महीने का मुसलसल दवाउनि की खोट सबब खैबर शहर ऐं आस पास की आवाम परेशानी जो शिकार है। गरीब आवाम जो चवणु है त असां चिंकियूं रक्षाउनि जा किराया भरे इन अस्पताल में अचूं था। डॉक्टर चेक करण खां पोइ 2-4 गोरियूं ॾियनि था। जॾहिं असां लाचार गरीब मिसकिन असां वटि जेकॾहिं पैसा हुजनि त कंहिं प्राइवेट अस्पताल वञूं हा। असांजे इलाइक़े जी वाहिद वॾी अस्पताल है जेका नाकारा बणियल है। हिननि आला इदारनि खां मुतालबो कयो है त खैबर अस्पताल के दवाऊं ॾिनियूं वञनि जीअं गरीब ऐं बेपोच मरीज़नि मां मायूसी ख़त्म थी सघे। इहा जेका तव्हां मेडिसिन जी शॉर्टेज जी ॻाल्हि कई आहे, इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त मेडिसिन जी शॉर्टेज आहे, तमामु घटि दवाऊं असांखे मिलनि थियूं। हाणे तरीक़ेकार इहो आहे त हिन जो वास्तो सिंध गवर्नमेंट सां न आहे। हीअ हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे IHS इंटीग्रेटेड हेल्थ सर्विसिस, जेका असांखे मेडिसिन या हिन अस्पताल जो जेको बि आहे सिस्टम उहो हलाए पई IHS ऑर्गेनाइज़ेशन। हाणे असां जेका इंडेंट मोकिलियूं था, उहा सम्झो त असां 1000 गोरियूं मिसाल तव्हांखे ॾियां, उन जी जाइ ते 1000 गोरियुनि जी जाइ ते मिलंदियूं 250। हाणे उहे 250 त हफ़्ते जे अंदरि ख़तमु थी वेंदियूं। बाक़ी पोयां 3 हफ़्ता पोइ असां कीअं हलायूं? पोइ उन में जेको ज़ाहिरी किराए थींदी आहे, मरीज़नि खे दवाऊं मिलंदियूं कोन। कुझु दवाऊं अहिड़ियूं आहिनि जेके त सरे खां मिलनि ई कोन थियूं। कुझु दवाऊं अहिड़ियूं आहिनि जेके आम इस्तेमाल जूं आहिनि, जीअं पैरासिटामोल सीरप आहे। हाणे जेकॾहिं असांजी महीने में कंज़म्पशन हूंदी, खपत हूंदी 2000, उन जी जाइ ते असांखे मिलंदियूं 250, त तव्हां पाण ॿुधायो त कीअं असां हलाईंदासीं। IHS अस्पताल खैबर जो दौरो कयो, जंहिंमें MH चवणु आहे त हिते का बि सहूलियत मौजूदु न आहे ऐं हिते तक़रीबन महीने में 250 गोरियूं मिलंदियूं, जेके 250 असीं कंहिंखे ॾींदासीं। आख़िर हिते ई मज़लूम आवाम हिकिड़ो ॾोह कयो आहे। उन जे करे MH साहिब बि रिक्वेस्ट कई आहे, असीं बि रिक्वेस्ट करियूं था रीजन हैदराबाद वारनि खे त महिरबानी करे हिते जे रूरल सेंटर जेका आहे उनखे दवाऊं फराहम कयूं वञनि, त जीअं हिते जी मज़लूम आवाम परेशानी खां बची सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।